अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो साजिद महर। उमेद त तव्हां ख़ुशि हूंदो, ख़ैरियत सां हूंदो। अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां ऐं मां तव्हांखे हिकिड़ी ख़ुशख़बरी ॿुधाइण वारो आहियां त असांजो तमामु बहितरीनु आर्टिस्ट, स्टेज जी दुनिया जो, फिल्मुनि जी दुनिया जो ऐं इन खां अलावा टिकटॉकर, तमामु बहितरीनु टिकटॉकर, ऐं उन जो हिकु ड्रामो बि हलियो हुयो ज़हर ज़िंदगी, जंहिंमें हुन ज़ुबैर जो करैक्टर कयो। सो मां उन पंहिंजे प्यारे दोस्त जावेद मौलाई खे एडवांस में तारीख़ पैदाइश जी सालगिरह जी मुबारक ॾियां थो ऐं मां उन जे लाइ दुआगो आहियां। ऐं उन जो जेको सालगिरह जो प्रोग्राम आहे उहो 2 तारीख़ ते थींदो ऐं उन में सभु स्टेज जा अदाकार, टिकटॉकर ऐं तमामु बहितरीनु असांजा दोस्त सभु उन में शामिलु थींदा। तव्हां सभिनी खे उन में दावत जी अपील बि कयूं था ऐं जावेद मौलाई जिते बि हुजे ख़ुशि हुजे, आबाद हुजे। महिरबानी।